नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भली कार आऊं यहाँ अली रज़ा मंगी नज़र विझूं था वक़्ताइन जी ख़ास ख़बरों ते। वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ बेतमादी रिथ ते वोटिंग ज़रूर थींदी, पोइ ॾिसंदासीं छा थो थिए। असेंबली मेंबरनि जो वोट लाज़मी ॻणियो वञे। वोट कास्ट करे ॻणप न करणु तौहीन जो अमल आहे। वोट कास्ट थियण बाद ॾिठो वेंदो त अॻिते छा करिणो आहे। जेकॾहिं को सरेआम पार्टी छॾे वोट कास्ट करे थो त पोइ मामिलो इलेक्शन कमीशन ऑफ पाकिस्तान ॾांहुं वेंदो। सुप्रीम कोर्ट जा आर्टिकल 63A जे तशरीह लाइ सदारती रेफरेंस ऐं बेतमादी रिथ जे ॾियारे टकरार रोकण लाइ दाख़िल दरख़्वास्त ते रिमार्क्स। अदालत मदद लाइ चइनी सूबनि जे एडवोकेट जनरल्स खे नोटिस जारी करे छॾिया। चीफ जस्टिस रिमार्क्स में चयो आहे त बहितर हूंदो त मामला पार्लियामेंट जे अंदरि हल थियनि। PTI पारां टाइगर फोर्स ठहणु अफ़सोसनाक आहे। JUI वारा बि पंहिंजे ॾंडनि मां तेल लाहे छॾियो। वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ एतमादी रिथ कौमी असेंबली जो अहम इजलास सुभाणे थींदो। पहिरें ॾींहुं वज़ीर-ए-आज़म ख़िलाफ़ एतमादी रिथ पेश न थियण जो इम्कान। स्पीकर पारां फोत थियल हंगूवासी MNA जे लाॾाणे ते दुआ घुरण बाद इजलास मुलतवी करण जो ख़दशो। आख़िरी साह ताईं माफ़िया जो मुक़ाबिलो कंदुसि। बेतमादी रिथ कामयाब न थींदी। अपोज़िशन खे ग़लत फ़हमी आहे त दबाव में ईंदुसि। 27 मार्च ते अवाम ॿुधाईंदो त कंहिंसां गॾु आहे। वज़ीर-ए-आज़म इमरान ख़ान जो सियासी कमेटी जे इजलास दौरान ॻाल्हियूं। इजलास में क़ौमी असेंबली इजलास बाबति हिकमत अमली तैयार कई वई। वज़ीर-ए-आज़म पारां डी चौक ते रिथियल जलसे में अवाम खे भरपूर शिरकत जी अपील आहे। लोग ये समझ रहे हैं कि शायद पार्टियां बदलने से कोई इज्जत मिलती है, तो कोई इज्जत नहीं मिलती। पाकिस्तान में इलेक्शन जल्दी भी हो सकते हैं, ये भी इन लोगों के ज़हन में रहे। अगर उनके पास कुछ बंदे हैं हमारे नाराज हुए जिनको राजी करने की कोशिश हो रही है, तो हमारे पास भी उनके बंदे हैं जो नहीं जाएंगे। नून लीग की अभी तक कोई, इस वक्त जब मैं प्रेस कॉन्फ्रेंस कर रहा हूं, कोई उनकी दरखास्त नहीं आई। कल कोई शरारत या कोई ऐसा मसला हो जाए तो वजारत दाखिला इसकी जिम्मेदार नहीं है। एमरजेंसी कानून जो हिस्सो आहे। पाकिस्तान में जल्दी चूंडूं बि थी सघनि थियूं। वफ़ाक़ी घर वज़ीर शेख रशीद मुल्क में वक़्त खां अॻु चूंडुनि जो इशारो ॾेई छॾियो। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शेख रशीद चयो, पार्टी तब्दील थियण सां इज़त नाहे मिलंदी। अपोज़िशन ख़ुशि फ़हमीअ में न रहे। PTI जा माण्हू टोड़ण वारा ॿुधी छॾनि। असां वटि बि मुख़ालिफ़ धुर जा माण्हू आहिनि। काॾे विया उहे माण्हू जेके लंडन में वेही फ़ौज खे गारियूं ॾींदा हुआ। इदारा अहिड़ियूं शयूं नाहिनि विसारींदा। सिंध में एमरजेंसी या गवर्नर राज लागू करण जो हामी हुयुसि, पर हाणे ॻाल्हि घणो अॻिते निकिरी वई आहे। उन करे वज़ीर-ए-आज़म मुंहिंजी तजवीज़ रद्द कई। पाकिस्तान पीपल्स पार्टी बेतमादी रिथ ते हिमायत जी ख़ातिरी कराइण ते MQM जा समूरा मुतालबा मंज़ूर करे वरिता। अमल दरामद लाइ कमेटी जोड़ी वई। ख़ालिद मक़बूल सिद्दीकी आमिर ख़ान जी अॻवानी में MQM जे वफ़द इस्लामाबाद में अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी सां मुलाक़ात कई। ज़रियनि मूजिबि पीपल्स पार्टी MQM जे समूरनि मुतालबनि खे तस्लीम करे वरितो आहे। ॿिन्ही पार्टियुनि जे अॻवाननि ते ॿधल कमेटी क़ाइम। MQM अॻवान आमिर ख़ान जो चवणु आहे त बेतमादी रिथ ते कंहिंजी हिमायत कंदासीं, अञा फ़ैसिलो नाहे थियो। पंहिंजे शहर ऐं माण्हुनि जे मफ़ादनि खे नज़र में रखंदे फ़ैसिलो कयो वेंदो। PTI में पार्टी चूंडूं नाहिनि थियूं। सिलेक्टेड उहिदेदार आर्टिकल 63A तहत वोट ॾियण या न ॾियण जो हुकुम नथा ॾेई सघनि। पार्टीअ ख़िलाफ़ वोट ते ताहयात नाइली जमहूरियत खे वधीक कमज़ोर कंदी। अदालत पार्लियामेंट जी बालादस्ती ख़तमु करण खां पासो करे। JUI पारां सुप्रीम कोर्ट में जवाब दाख़िल। मुस्लिम लीग नून बि जवाब में ॼाणायो आहे त आइन जो आर्टिकल 63A ऐं 95 वाज़े आहिनि। हर मेंबर खे वोट ॾियण जो हक़ हासिल आहे। हर मेंबर जो कास्ट कयल वोट बि ॻणियो वेंदो। सदारती रेफरेंस वक़्त खां अॻु ऐं गैर ज़रूरी मश्क आहे। सुप्रीम कोर्ट खे आइन में तरमीम जो न रुगो तशरीह करण जो अख़्तियार आहे। पीपल्स पार्टी सदारती रेफरेंस खे न ॿुधण जोॻो करार ॾेई छॾियो। रेफरेंस वापसि वठण जी अपील। ऐं वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी सुप्रीम कोर्ट बार काउंसिल खे नून लीग जी ज़ैली तंज़ीम करार ॾेई छॾियो। चवे थो वकीलनि जी तंज़ीमुनि जो कमु सियासी पार्टियुनि जो औज़ार बणजणु न, पर पंहिंजी आज़ाद हैसियत बरक़रार रखणु आहे। आम वकील अहिड़नि तंज़ीमुनि मां ख़ुशि न आहिनि।
नून लीग सोशल मीडिया ते इदारनि ख़िलाफ़ मुहिम हलाई आहे। सुप्रीम कोर्ट ते मुकमल एतमाद आहे। उम्मीद आहे त सुप्रीम कोर्ट मामिलो आइन मूजिबि हल कंदी। शतरंज जी रांदि मुखालफ़त शुरू कई, असां ख़त्म कंदासीं।